खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसि वल जान अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अम्वालहुम बिअन्ना लहुमुल जन्नह युक़ातिलूना फ़ी सबीलिल्लाहि फ़यक़्तुलूना व युक़्तलूना वअदन अलैहि हक़्क़न फ़ित्तौरात वल इंजील वल कुरान सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अरहमु उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फ़ी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअल उस्मान व अक़दाहुम अली व फ़ातिमतु सय्यिदतुन निसाए अहलिल जन्नह वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रन व अजरा वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम या अली अतर्ज़ा अन तकून मंज़िलुका मुक़ाबिल मंज़िली फ़िल जन्नह वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन सब चो सुभान मोहम्मद जा आश का डाढ़ा जाओ आज के रसूल ज़ोर सा रात मुझो हैदराबाद जलसो 2:30 बजे घर पहुतो हाँ भिटशा वरी 9 बजे निकतो हाँ हाणो थका वरी तहां वेठायो डाढ़ा जो सुबह हुआ सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना जेको डाढ़ा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने वींदो घड़ो करे त मूंसां गॾु हलंदो पर टिकेट पाण भरींदो कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई आज के रसूल डाढ़ा जाओ मुखा पहिरियों उस्तादुल उलमा सरताजुल उलमा शम्सुल उलमा शेखुल हदीस मुफस्सिर कुरान हजरत मौलाना साईं मीर मोहम्मद मीर अखवारो हाय जे तहां जे ईमान के ताज़ो कयो छा त खलका इया वरी एसपी अब्दुल हलीम कलोड़ो साहब पान आयो है वरी भाऊ रियाज अहमद भी आयो है छो त ही उन्हनि जे वडरन जो बाग आहे कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई इहा मस्जिद मदीने जी इहो महबूब जो दर थई। अल्लाहुम्मा सल्लि अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मौजदातिना रियाजातिना मोहम्मद कड़वारी वारो मां दुरूद एड़ो शुरू कयो आ सिज लहंदो ई न पांजो दुरूद खड़वारी मां मदीने में महबूब मोहम्मद जे रोज़े ते पहुंची वेंदो। अल्लाह बरकत दे मौली दाऊद जे उम्र में सही अब्दुल्ला जे उम्र में जो प्रोग्राम भी जुम्मे ते रखो हुजूर फरमायो जुम्मे जे ॾींहुं सूमर जे ॾींहुं उम्मत जा अमाल मदीने में मां मोहम्मद जे रोज़े ते पेश थींदा ॾाढा नथा जो सुभान अल्लाह। वरी हुजूर का पूछो या रसूल अल्लाह क़यामत में वेझो तव्हां के केर हूंदो बुध जा खडवारी वारा हुजूर फरमायो अक्सरुहुम अलैहि सलातन जेको दुरूद घणो पढ़े क़यामत जे ॾींहुं मोहम्मद के वेझो उहो हूंदो ॾाढा सुम्मा सैदा सुम्मा अरजा इला समाइल अव्वल वस्सानिया वस्सालिसा वर्राबिया वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम बिटाई तो जे अवल ना वाला जो अवल ना पूरे मजमे में आवाज अचे अवल ना मां तहां जे करे मानी न खाधी
मुझो जमायत बुख ते त मौलवी भी बुख खबर त पे न त बुख आए छा ऐं मानी तयार आ तहांजी भी त मुंहिंजी भी 10 देगियूं हे चांवर अल्लाह तव्हांखे न गर्मीअ जे सदके कब्र जे गर्मीअ खां बचाए महशर जे गर्मीअ खां बचाए क़यामत जे गर्मीअ खां बचाए मिटाई तो चए अवल नाम अल्लाह जो मां बे वाय थोरो कनो मता समझो त फांसी आ दे न मूले मां अवल नाम अल्लाह जो हिए मंज हंडा पाए पांदुगीचीअ में डोह डमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ खां पंहिंजी जान बचा इश्क अरबी जाम सा रखी नीव निभा पर मिठो नाम मुहम्मद जो रग रग मंज रचा मिठाई तो चे हुआ हे कांदा हबीब सा मुहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गद ओहद में गद खंदक में गद हुनैन में गद गार में गद खदवारी वारा क़यामत ताईं मज़ार में मोहम्मद जे भाकुर में गद सुता पिया था साहबा जा नौकर बैयत बुलंद करे जाओ बैयत कुरान नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमाए इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद शान कुरान शान मदारिस कुरान जो तो गदो हा नबी जो तो गदो हा मिठाई जो तो गदो हा न कूड़ी तारीख पढ़िया भजी विया हा पिणे ॾिठा भजी विया हा जो खदवारीअ जा हा ओ मोहम्मद जा यार अज भी रोज़े में भाकुर में गॾु सुता पिया अथसि एतवारो यार थोरो आई सी लोड न मोकिल त बूथ फेरियो पियो अथसि ओ मोहम्मद जा यार वाह हे कांदा हबीब सां मुहब मिठा मंचा अरे सिद्दीक सादिक सिद्क जो सरदार सरदार उमर अदालत आगरो ॾाढा नथा जो सुभान अल्लाह मां त आयो ई भिटाईअ जे दरगाह तो आया तॾहिं त मां चवंदो आहियां न कलोड़ा अब्दुल सैयद अथव भिटाईअ जो रोज़ो ई कलोड़नि था न गुलाम शाह कलोड़ो गुलाम शाह यको कलोड़न के प्रोटोकॉल दे अल्लाह अकबर है बेटा ही छादो चे उमर अदालत अगरो उमर एड़ा फैसला करे जो काफर पिया कलमा पढ़ा उस्मान इज्जतदार केडो इज्जतदार है बदफा घोट थी मोहम्मद जे आंगण ते आयो आ कादर पंहिंजी कुदरत सां कया हा अली सां इकरार पर ज़ुमरदी जिनसार हसन मीर हुसैन आ सैयद तो जे कामिल करबला करबला में आजा नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कामिल अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल आ ॾाढा चओ अली अलिया चओ अली अलिया चओ अली अलिया मौला अली जा मुरीद बैयत बुलंद करे जाओ बैयत नारे तकबीर शान हजरत अली रजी अल्लाह ताला अन्हु शान हजरत अली गली गली नगर नगर अली अली गली गली नगर नगर अली अली असा का नफरत नगर भलिया हेडे भी हैदर अली अलिया असा का नफरत नगर भलिया हेडे भी हैदर अली अलिया अतला संगे तू भी अलिया हेडे भी हैदर अली अलिया तो जमियत वाला बाह जन वाला ना है ना बाह विसाण दुआ कयो रब असांजे मुल्क के फिरका वारियत जे बाह का बचाए अल्लाहु अकबर असा का नफरत नगर बलिया हेडे भी हैदर अली अलिया
अदल असाने तू भी हली आ सैयद तुझे कामिल करबला आया अजो अमीर वे ही वेर इंसामो हयाऊं थे तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद ते सैयद तुझे अली जे औलाद के जेके भाइन घट पाड़ू तिन पलीतन जो तू परवरदिगार पट खफो खफत लंदन कान लतीफ हुजे महरम मोटी आयो मोटिया तान इमाम मदीने जा जाम सोभूंड जान सज्जाद अल्हम्दुलिल्लाह शुहदाए इस्लाम शुहदाए करबला जो उन्वान साहे दीनी तबलीगी इस्लाही प्रोग्राम कड़वारी जे मदरसे जे अंदर जुम्मे जे ॾींहुं मुबारक घड़िन में जंहिंमें उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं मीर मोहम्मद साहब जो बयान थियो मां बयान करण न आयो आहियां सिर्फ़ तव्हांजे जज़्बनि खे जाॻाइण आयो आहियां छो त गर्मी बि इलाही आहे मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि ऐं जलसनि में आलिम मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त असांजो ईमान बची पए 2 कलाकनि वाइद ॿुधण सां तव्हां खडवारी वारा जुनेद बगदादी थींदव सॼो दीन सिखणो आहे त मदरसे में दाख़िला वठो 12 दीन सिखणो आहे त हलो चिले में बाक़ी जलसे में मोटियूं मोटियूं ॻाल्हियूं अर्ज़ु कबियूं आहिनि पहिरियों अर्ज़ु इहो आहे त मुसलमाननि जो साल पहिरीं मुहर्रम खां नओं साल शुरू आहे दिसंबर जनवरी फरवरी मार्च पिणसे असांजो छा इहो ई असांजो साल आहे बुधो हैप्पी न्यू ईयर मल्हाइण वारो मुसलमाननि जो साल मुहर्रम ईसाइनि जो साल शुरू थिए त ख़ुशियूं कंदा मुसलमाननि जो साल शुरू थिए त झेड़ा शुरू पहिरियों अर्ज़ु इहो आहे त मुसलमाननि जो साल पहिरीं मुहर्रम खां शुरू आहे ॿियो अर्ज़ु त मुहर्रम खे माण्हू इलाही निभागो था सम्झनि असांजे सिंधियुनि त इस्लामी महीननि जा नाला ई मटाए छॾिया रजब खे चवंदा लखानो छा चवंदासीं शाबान खे चवंदा बरात बरात रबियुल अव्वल खे चवंदा उर्स वारो महीनो वेड़ी महरम खे चवंदा हशर वारो महीनो मूंखे लठ ॾे त न पोड़े तोखे चो आहे हशर वारो महीनो हिन जो नालो मुहर्रम मुहर्रम माना इज्जत वारो पुछो आलमन खां मुहर्रम माना नथा ॻाल्हायो मुहर्रम माना मुहर्रम माना मुहर्रम माना मुहर्रम माना इज्जत वारो ऐं मुहर्रम में एॾा वॾा वाक़िया थिया आहिनि खुदा जो कसम रमज़ान में 2 वाक़िया हिकु शबे क़दर आहे ॿियो क़ुरान नाज़िल थियो रबियुल अव्वल में हुज़ूर जी विलादत आहे अल्लाह रबियुल अव्वल में रजब में सांजर मेराज कयो शाबान में शबे बरात पर मुहर्रम में एॾा वॾा वाक़िया आदम अलैहिस्सलाम जी तौबा क़बूल पई महीनो मुहर्रम जो नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी मंज़िल ते पहुती महीनो मुहर्रम जो अयूब अलैहिस्सलाम खे शफ़ा मिली महीनो मुहर्रम जो अंदाज़ो त कर मुंहिंजे मौला अलीअ खे वादे खैबर जो लक़ब मिलियो महीनो मुहर्रम जो मूसा अलैहिस्सलाम दरिया पार कयो महीनो मुहर्रम जो इब्राहिम अलैहिस्सलाम आराम निकितो महीनो मुहर्रम जो हुज़ूर जे ज़माने खां 50 ॾींहं पहिरियों अबराह लश्कर वठी काबे खे शहीद करायो रब काबे जी हिफ़ाज़त कई महीनो मुहर्रम जो आसमान तां बरसात जो पहिरियों क़तरो आयो महीनो मुहर्रम जो सोने उमर खे शहादत मिली महीनो मुहर्रम जो मुझे पीर हुसैन मुझे मौला हुसैन मुझे मुर्शिद हुसैन के रब शहादत जो ताज पारायो महीनो मुहर्रम जो जोर से इन जे करे मुहर्रम जा 2 हिस्सा आहिनि जॾहिं बि रब कहे वलीअ खे इमाम खे गौस खे कुतुब खे सहाबीअ खे नबीअ खे रब इज्जत सां नवाज़ियो त चूंडियई मुहर्रम खे रब जॾहिं कंहिं काफ़िर खे कारून खे शद्दाद खे फिरौन खे शैतान खे रब ज़लील कयो त बि चूंडे मुहर्रम खे हे जमा इन ते ॻाल्हाया न हिते 5 थी वञा रब आदम अलैहिस्सलाम खे इज्जत ॾिनी
तभी चूंडे मुहर्रम के शैतान के मोचो रोनी लांती कई तभी चूंडे मुहर्रम आदम नूह अलैहिस्सलाम के अल्लाह कामयाब कयो बोर्ड आई रजब में जान छुट्टी मुहर्रम में रब उनके कामयाब क्यों महीनो मुहर्रम जो नूह अलैहिस्सलाम जी कौम पंजन बुतन जी पुजारी घना बुत घना कुरान में लिखा वकालू ला तज़रुन्ना आलिहतकुम वला तज़रुन्ना वद्दन वला सुआअन वला यगूस व यऊक व नसरा इन्हनि पंजन खे पूजींदा रब उनके ज़लील क्यों महीनो मुहर्रम जो इब्राहिम अलैहिस्सलाम के आड़ा हमा कढई महीनो मुहर्रम जो निमरूद के पत्थर हणाया मूसा अलैहिस्सलाम दरिया पार कयो महीनो मुहर्रम जो फिरऔन गोता खाई मो महीनो अबरो काबो शहीद करन आयो रब काबे की हिफाजत कई महीनो मुहर्रम जो है अबरे के अबाबिलन का पत्थर आनाई अलम तर कैफ फाल रब्बुक बिअसहाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबिल काबे की हिफाजत कई महीनो मुहर्रम जो अबरे के पत्थर है महीनो मुझे मौला अली के फातिह खैबर जो लक़ब मिलो महीनो मुहर्रम जो अली जो दुश्मन मलाब जलील जो सत्तर टुकड़े जो महीनो मुहर्रम जो नथा जो सुभान अल्लाह सोने उमर के रब शहादत दिनी महीनो मुहर्रम जो है उमर जो दुश्मन क़यामत तक जलील जो महीनो मुहर्रम जो मुझे पीर हुसैन मुझे मौला हुसैन के रब शहादत जो ताज पारायो महीनो मुहर्रम जो हुसैन जे दुश्मन के क़यामत तक कंध में पियो महीनो इन जे करे मुहर्रम जा ब हिस्सा दवा बा हिकड़ो मोमिनन जे ला बियो मुनाफिकन जे ला महरम इंदो ना मोमिन खुश थींदा शहादतुन जो महीनो अची वियो कामयाबिन वारो महीनो अची वियो अल्लाह जे मदद जो महीनो अची वियो मुनाफिक रोंदा न मरी विया से पात्र लगरो जो महीनो अल्लाह जी मर्जी है टी गाल अर्ज तो क्या मानू महरम के निभागो छो था समझन उन जो कड़ो मेन सबब आ मानू जे लेखे त शहादत मुसीबत आम मानू जो यो से ना त शाह हैदराबाद की माई जो बार वजाई जियो तो मां के जे मुझे पुट ला दुआ कर मुझो मां अलाव करे शहीद थियो हुजे तो उन कुरान मां के छाछो निभागा मुला वाई त सौली कट अरे पोड़ी का कमंद जी ट्राली मथा चढ़ शहादत का मजे केड़ी दुआ शहादत मुसीबत ना है शहादत अल्लाह जी नेमत डाडे हंदा ताजो सुभान अल्लाह जो द मां दलील दिया शहादत नेमत शहादत 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 नेमत हाने दलील खबे कि हम दावा कया ए दावा ए रुमाल मुंजो काथों वतई घोट के मां वतो थम खणी वतई 45 रुपए कलर घणी कराई 20 रुपए ये दलील है शहादत नेमत है हम दावा कया दलील दलील असांजो नबी हथ खई बैठो आ छा पियो जे वल्लदी नफ्स मोहम्मद बियदि लवदतु अन उक्तल फी सबीलिल्लाह मुझे मौला मां मोहम्मद जे दिल जी तमन्ना तुझे रास्ते में शहीद थिया वरी जिंदा थिया वरी शहीद थिया वरी जिंदा थिया वरी शहीद थिया वरी जिंदा थिया क़यामत में नबियन जो सरदार मां मोहम्मद हो जा शहीदन जो सरदार भी मां मोहम्मद हो जा नेमत घुरबिया खरवाई वारो या मुसीबत घुरबिया आलायो नथा नेमत घुरबिया ना मुसीबत खाना पना घुरबिया तहां कदे जयो दुआ कर दे अस्पताल दाखिल कर नेमत घुरबिया ना शहादत नेमत आ तडी त नबी घुरे
हजरत उमर मुसल्ले ते बैठो छा पियो चए अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन मुझा मौला मां उमर बदुआऊं तो कयां बा रब जो मां 4 करे कबूल कंदुसि केॾो सखी आ खडवारी वारो रब ॾाढा तो जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक़ ॾाढा तां भी सखी जो सखी हाणे एसपी साहब मूंखां दुआ घुराई न दुआ में ही वरी ख़र्ची भी ॾेई छॾी सुभान अल्लाह सखी जो अल्लाह ॾेई नथो तूं ॾे त रब ॾेई न तूं खीसे के ताला ही वेठो आ न बेटा ही तो चे जिन ॾिनो तिन ॼातो ॿिया मेड़ींदड़ सभई मुठा ॾींदड़ मूं उहे ॾिठा जिन जूं जायूं हिन जन्नत में रब कहिड़ो सखी आहे खडवारी वारो ॿुधायां घुर हिक त ॾे ॿ मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ी दुआ घुरी 20 सिपारे में लिखियल आहे हिकिड़ी छा चई रब इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन खैरिन फकीर मुंहिंजा मौला वणनि जा पन खाधा थम भूख लगी आ ॾाढी मूसा छा खपई जे मानी खपे रब जो तू माठ कर मां माई थो ॾियां जंहिंजी शादी नथी थिए न छड़ो या दुआ घणी पढ़ो रब जो तू मानी थो घुरे न मां पचाइण वारी केॾो सखी हज़रत उमर बदुआऊं घुरियसि रब शहादत ॾे कबर मदीने में ॾे रब छा जो उमर शहादत बि ॾियां थो पर मोहम्मद जे मुसल्ले ते नथा जो सुभान अल्लाह उमर जा नौकर ॾाढा जो सुभान तो चो कबर मदीने में ॾे मां मोहम्मद जे रोज़े में थो ॾियां उमर उमर हिकिड़े मलंग मूंखां पुछो उमर जी माना मुंहिंजो उमर जे ऐन में अली आहे मीम में मोहम्मद आहे रे में रब ॾाढा नथा जो सुभान हज़रत उमर से जुमे जो ख़ुतबो पियो ॾे लठ हथ में आहे हिकिड़े हमरा अची रड़ कई उमर जबल फाटो आहे बाहि पई अचे मदीने हज़रत उमर छा चयो हे लठ वठ वञ न बाहि ॾे पाणी न नड़ो न फायर ब्रिगेड न हे लठ खड़ वञ बाहि ॾे बाहि खे छा चवां जे बाहि खे चओ अनमना साहब रसूलुल्लाह हेॾे काॾे पई अचे चरिया छा मदीनो मोहम्मद जे ग़ुलामनि जो शहर आहे जोर से नारे तकबीर नारे तकबीर शान उमर लच खयो हमरा बाह के कायूं पियो वञे जे खडवारी वारा में कायूं उमर उमर जुमे जो खुतबो पियो ॾे ज़मीन में ज़िलज़िलो ॾकड़ी लठ हथ में आ ज़मीन खे हयई छा चई अलमान सुबह नहीं क्या ऐं धरती जे मां ज़ुल्म कयो आहे भले ज़िलज़िलो आन पहिरियों उमर खे गरक कर पर जे मां इंसाफ़ कयो आहे शींहं बकरी गॾु जारी आहे तोखे लुॾण जो हक़ न गॾवारी वारो उमर जी लठ लगी 1400 साल थिया अॼु ताईं मदीने में ज़िलज़िलो न आयो ॾाढा नथा चओ हज़रत उमर जमायत वठी निकितो आहे विचां दरिया पार करणो आहे ग़रीब जमायत आहे ॿेड़ी बि कोन्हे पानी भी वडो उमर छा क्यों जे बकम कयो ब केड़ा एक मोहम्मद जो कलमो पढ़ो दो बिस्मिल्लाह पढ़ो लही पर दरिया में पैर पिसे उमर जवाबदार छो न था जो सुभान अल्लाह जे असां पंहिंजे कम सां थोड़ी था वञूं असां मोहम्मद जो कलमो खणी सब दिन बिस्मिल्लाह पढ़ी कलमो पढ़ी लही पिया दरिया बात हिक हिक का पूछे काशे गिरी त कोन काशे हिकड़े जो से मुझे प्यालो किरी पियो पानी पीना बाप ठीक कर हजरत उमर मोटो कोई थे आए दरिया प्यालो वापस कर न तो क़यामत जॾहिं मोहम्मद वट मयारी कंदो सा दरिया में एक छोली बी प्यालो बाहर अची गिरो उमर खड़ प्यालो क़यामत जॾहिं मोहम्मद वट माखे मयारी लग जाए कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं अल्लामा इकबाल चाहते जे कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे उमर खुदा जो कसम हज थे आयो
हर मुल्क के माण्हुनि जी खुली कचहरी रखी असां वटि पीपीअ सां चङा मुल्क खुली कचहरी कंदा आहिनि न या खुली कचहरी पहिरियों हज़रत उमर लॻाई पुछे तव्हांजो गवर्नर कीअं आहे तव्हांजो कीअं आहे हिकिड़ो माण्हू उथी बीठो चएसि असांजे गवर्नर में 3 ॻाल्हियूं आहिनि 3 शिकायतूं आहिनि असांखे चए कहिड़ियूं चए हिकु त सुबुह जो ऑफिस लेट थो करे ॿियो ॾींहं जो फ़ैसिला घर बीमार पिया पहिरियों उन्हनि जी ख़िदमत कंदो आहियां पोइ ऑफिस ॾींदो असां त ज़ाल खे चवंदा न अम्मा जी भारत अथई मां तुंहिंजी आहे जोड़े जी आहे जा तूं चवंदो तो ख़िदमत करेंसि खडवारी वारो माउ जी पेरनि में जन्नत अथव ज़ाल जे पेरनि में सैंडल कमायो जा सैंडल अॼु जे नाराज़ न थियो खडवारी वारो के मां हिकिड़ो जुमिलो चली वञा नाराज़ कोन थींदो कावड़ बहु तो मुंहिंजी बनी आहे छा खडवारी उका कावड़ जो सच त चवां मां मौली दाऊद हूअं ई मुंहिंजो यार आहे उहो जुमिलो चवां दोस्तनि खे ॿुधाईंदो होटलनि में गाॾियूं कंदो संगत में इहो पैगाम ॾींदो ॿुधायां उहो जुमिलो ई अथव दुनिया में वॾा पीर वॾा मुर्शिद पीर अथव पीमा खां मथे कोई पीर कोन्हे मैं मुर्शिद सुञाणींदा हा तेरे मुर्शिद को जटन पीरन के गाबाई बाजा में गाए लो मां बचाई के छुट्टी न पावती लो बाजा खाई लो वड्डो मुर्शिद बाबो आ वड्डी बीबी अम्मा बस स्पेशल गरीब बंजारा मजा प्यारा हज बंद थी हो हज अरे तहां जो हज जो घर आ घर मां जी जुत्ती सीधी कर तो जो हज कर्ज में कारा थी रहे ना को खून कंध में पिया मसलन के दुलदुल में फटायो गदवानी वाला एकदम मसीबत तो बेसा बीमार के पेरन में बे बाबा हत्या कर अम्मा हत्या कर मां हत्या कर बिना रब तो जा बई जहान खाए छई जाते दुआ कबूल थे उते दुआ घुरायो न था दुनिया में ये बरिश्ता तो जेके साड़ न कंदा भाई साड़ कंदा चाचा साड़ कंदा मामा साड़ कंदा सौट साड़ कंदा मासा साड़ अल्लाह बच्चो दिनो तो ये अखियों देस बच्चो दिनो थे अखियों देस 40 रातियों रोई रोई बच्चे के रब खां अखियों वठी दिने जे बुखारी शरीफ किताब लिखियो वडी दरगाह त घर आ पो तो काडे भेजाई ऐं सेवन से बस वडी दुआ हज़रत उमर जो भला ॾींहं जो दर खुलियल थी रात जो दर बंद तो करें छो जैसे मां ॾींहं मखलूक के ॾिनो आहे रात जो मां रब के ॾिनी आहे मुसल्ले ते वेही पंहिंजे रब को माफ़ी वठंदो अच्छा भला 8 ॾींहं हिकिड़े ॾींहुं मोकल कंदो आहियां छो जैसे गरीब आहियां वॻो हिकिड़ो आहे ॿियो वॻो कोन्हे उन ॾींहुं इहो जुबो लाहे धोई घर जा दर ॾेई कमरे में वेहंदो आहियां जेसि ताईं कपिड़ा सुकनि हाय हज़रत उमर भी रोई पियो दाह ॾियण वारो भी रोई पियो चयो साईं हीउ त को वॾो फ़क़ीर आहे उमर त उमर आहे ख़ुदा जो कसम 10 मुहर्रम ते मुंहिंजे मौला हुसैन जी शहादत करबला में पाक हुसैन 5 कम किया करबला में कुरान पढ़ी तॾहिं त खडवारी में मदरसो हले पियो वड़े वा साईं अब्दुल्ला कलहोड़ा वड़े वा मुफ्ती दाऊद बड़ा एसपी अब्दुल अलीम साहब रियाज अहमद साहब अरे अल्लाह
इन्हनि जे वॾड़नि जे क़बर खे बि जन्नत जो बाग बना। हे मोहम्मद हे भी वॾनि जी मिल्कियत अथव। हे रुगो ट्रैक्टर ऐं बनी वॾनि जी मिल्कियत थोरो या दीन जो कम भी वॾनि जी या बि संभाल। ज़करिया अलैहिस्सलाम छो कयो या औलाद ला छा कने चे यरसुनी व यरस मिन आल याकूब जेको दीन जो कम अध में मुंहिंजा वॾा छॾे विया मुंहिंजो बच्चो ईंदो इन दीन जे कम खे संभालींदो। तव्हां बचा छो करंदा आहियो ट्रैक्टर संभाले बनी संभाले मोहम्मदपुर में दुकान संभाले। मुझे मौला हुसैन करबला में पंज करबला में कुरान पढ़े करबला में नमाज पढ़े नमाज हाने मुखे FIA जे साबिक़ डायरेक्टर बशीर घुरायो मांखे चइसि करबला जो वॾो सबक़ कहिड़ो आहे। हाय हाय हे मुंहिंजा जुमला नोट कजो होटल ते ॿुधायो दोस्तनि में ॿुधायो चाहे प्यारे ॿुधायो अञा जे न ॿुधनि न हलवे जी देग लाइ बि ॿुधायो चोने चरियो मुलो छा थो चए। मुझो करबला मां बस सबक वॾा मिलिया ब पहिरियों सबक सैयदन सजदो न छॾियो नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां। पहिरियों सबक सैयदन सजदो न छॾियो ॿियो सबक बीबिन पर्दो न छॾियो। मुझे निरड़ ते चुमी ॾेई मूंखे पुठी ठपे चे मौलाना सलाम मां तोखे अॼु ॿिनि जुमलनि में सॼी करबला ॿुधाए छॾ। करबला जो पहिरियों सबक सैयदन सजदो न छॾियो अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास जा बाजू कटजी विया 72 साथी गुठा पिया चेतो शिमला मांखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी आहे। नारे तकबीर जोर से जवाब दो नारे तकबीर। शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत शान अली शान हसन शान हजरत हुसैन। क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन ने नेज़े पे सर था। कुरान असां मौलवी पे पढ़ंदा एको साउंड घुरायो शामियाना हणायो देगियूं लायो पर मुझे मौला अली जे बचड़न कियां कुरान पढ़ियो नेज़े पे सर था। जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वारदी कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने। खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन ने। असायूं चौदा अली जो सामान असां वठा अली कारी हो कुरान असां वटि अली हाजी हो काबो असां वटि अली निमाज़ी हो मस्जिद असां वटि अली दीनदार हो दीन असां वटि खदवारी वारा अली जो बचड़ो मुझे मौला हुसैन सत्य में शहीद थियो मुझो कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद जो सिर सजदे में आए। नारे तकबीर शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो। हैदरी असायूं हुसैनी असायूं सामान असां वटा कुकड़ वेड़ाए कुत्ता वेड़ाए शराब पे मेला कराए रंटियों नचाए खदड़ा नचाए भंगा पे तू किन्ना कम करे तब हैदरिया मां कुरान पढ़ा तब हैदरी कोन्या कुछ इंसाफ यो जुल्म मां काॾे वञा मां कहिड़ी भित सां टक्कर हणा मां काथे मातम कयां मां कहिड़े बिजलीअ जे थंबे ते चढ़ा। मोली दाऊचे तो जड़े ते बनाई चढ़ो लाइट आहे ही कम हेडी अंधेर न गिरी बेटा ही छा तो जाए गिदड़ चढ़ियो घोड़े ते गिदड़ चढ़ियो
अंधेर नंगरी चरबट राजा बोह महांगो अन्न सस्तो है बेटा जादो जे गिदड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी बाह अड़े कंखे ॼांदा अदालती सबूत थी एदरी असां सामान असां बातिल सां मुकाबलो असां जो हाणे कोन टी शींह जो पुट भाउ राशिद रोड ते वेही रहियो आहे को MP MN जो इन्हनि सां ॻाल्हाए खुदा जो कसम रोड ते वेठो जे तो गोली हणी छॾियो बाबे वांगुर रत में तड़पंदुसि पर तज़लील बर्दाश्त न कंदुसि भई हथ बुलंद करे काइदे सिंध खे सलाम कयो भई हथ तकबीर जमीयत उलमा इस्लाम उलमाए हक उलमाए देवबंद अल्लामा राशिद महमूद कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान तॾहिं त मां चयोमांसि न वेड़ा पुट ख़ालिद जा तूं विढ़ंदो रहो वेड़ में वेड़ा पुट ख़ालिद जा तूं विढ़ंदो रहो वेड़ में माण्हुनि तोॾे मोकिलिया लखें सुर्ख सलाम हर घड़ी हर गांव में राशिद नारा तुंहिंजे नाम हुसैनी भाऊ राशिदा सच्चो हुसैनी मौलाना फजलुर रहमान ॾाढा नथा जो सुभान अल्लाह किया वक्त जे बातिल खे ललकारियूं बीठो आ दुनिया झले पई त मौलाना छा थो करे सब ताक़त बातिल सां गॾु है मौलाना जो एक ही जवाब आ जे तो कुछ भी हुजे अर्श वारो रब फजलुर रहमान सां गॾु आहे ज़ोर सां कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे जमीयत कदम बढ़ाओ कायदे जमीयत कदम बढ़ाओ हाणे मौला वरी 29 अगस्त ते जलसो रखियो आहे न मज़ारे कराची आचर ॾींहुं शाम जो 4 बजे ज़रदारी वियो न PDM मां निकिरी मुंहिंजे बिलावल हिकिड़े जल तत भाउ राशिद खे चयो तुंहिंजो पीउ शहीद थियो जे ख़ैर आहे असां 7 पुट बाबे जे नक्शे कदम ते कुर्बान थी ॾाढा नथा जो सुभान अल्लाह ज़ोर सां केड़ा मुजाहिद जो जेको 29 अगस्त गाड़ियों करे सही अब्दुल्ला जे क़ियादत मौलवी दाऊद जे क़ियादत झंडा हणी नारा हणी कराची पहुचे पाकिस्तान के दुश्मनन के खत्म नबूवत के दुश्मनन के पैगाम दीदा से तब पाकिस्तान मोहम्मद के गुलामन की धरती है केड़ा मुजाहिद जो बैयत बुलंद करे जाओ बैयत तकबीर ताजदार खत्म नबूवत तू गुंडा गन मशीन सा ही डहे सर विढ़ंदई डंडन सा ये गाल न समझाए बारानी मता अटके जमीयत वारन मुझे सोने हुसैन करबला में कुरान पढ़ियो करबला में नमाज पढ़ी करबला में सब्र कई करबला में नाई दही जो रोजो रखे करबला में कंधो कपाई पर जालिमन जे आडो झुकाई ना कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का फर्शे ज़मीन से अर्श तक है चर्चा हुसैन का बेमिसल है जहाँ में कुंबा हुसैन का सरकार दो जहाँ है नाना हुसैन का अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो न नाली की ज़रूरत है न नाजी की ज़रूरत है ज़माने जंग में मर्द गाजी की ज़रूरत है निदा आती है अब भी करबला के ज़र्रे ज़र्रे से हुसैन इब्ने अली जैसे नमाजी की ज़रूरत है अली जो सामान इमाम हसन साईं जॾहिं जाओ नबी सिंह पाण आया अली हिन बच्चे जो नालो या रसूल हर्ब फरमा हर्ब ना है ही हसन मेरे मुझे मौला हुसैन जाओ नबी सिंह पाण आया अली हिन बच्चे जो नालो या रसूल हर्ब फरमा हर्ब ना है ही हुसैन
वरी जने मुझो मौला अली पाण जाओ हो ना अल्लाह एक तो गर्मी आई ला ये मायने जे करे पांजे मौलूद आई गा मौलूद भी न चवरा जो जमात के तकलीफ ॾियण मुनासिब कोने जॾहिं मुझो मौला अली पाण जाओ त अबे नालो रखियो अली अम्मा नालो रखियो हैदर हिकिड़े ॾींहुं हज़रत अली ॿाहिरि बिना चादर जे बिना तॾे जे मिटीअ ते सुतल मस्जिद जे ॿाहिरि नबी से आया मथों अची बीठा पाण फरमाए कुम या बक्तुराब कुम या बक्तुराब कुम या बक्तुराब ए मिटीअ ते सुमण वारा अली उथी मां मुहम्मद आयो ऐं मुझे सोने अली जो या रसूल अल्लाह नालो अबे भी रखियो नालो अम्मा भी रखियो नालो तहां भी रखियो क़यामत ताईं जेको तहां नालो रखियो अलीअ खे प्यारो नालो इहो ई आहे नबी से साहबा जा पाण न हज़रत अबू हुरैरा जो नालो पीमा अबू हुरैरा थोरो ई रखियो इहो मिटे मोहम्मद रखियो ॾाढा नथा जो सुभान अल्लाह अॼु ताईं माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे त अबू हुरैरा जो असुली नालो चाहे जेको मिठे मोहम्मद रखियो मशहूर उहो ॾाढा छो नथा जो सुभान साहबा जा नौकर ज़ोर सां मांखे कमल खुलियल मैदान ते घुरायो मौज़ू ॾियो मूंखे शान हैदर करार खुदा जो कसम जे 4 कलाक 20 मिंट मौला अलीअ जो ज़िक्र न कयां न मूंखे गोली हणी छॾियो खून मां अली हक़ जो इमाम असां जमीयत वारनि जो नारो इहो आहे उम्मत सारी ग़ुलाम अली असांजो इमाम आहे गर्मी भी इलाही आहे मानी भी तव्हांजे इंतज़ार में आहे रब्बना आतिमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर ए अल्लाह बीमारनि खे सेहत अता फरमा खरवारी मदरसे खे क़यामत ताईं आबाद फरमा कुरान जो तवारूं जारी फरमा से अब्दुल्ला जे उम्र में बरकत ॾे मौली दाऊद जे उम्र में बरकत ॾे SP अब्दुल हलीम साहब जे उम्र में बरकत ॾे बाबू रियाज़ जे उम्र में बरकत ॾे ए अल्लाह हिन चांवर खे क़बूल फरमा अल्लाह असांजे मुल्क खे दहशतगर्दीअ खां बचाओ नफ़रतुनि खां बचाओ फ़िरक़ावारियत खां बचाओ पाकिस्तान के इस्लाम जो किलो बनाओ कोरोना खां पूरी इंसानियत की हिफाजत फरमा उम्मत मुस्लिम की हिफाजत फरमा पूरी दुनिया जो लॉकडाउन ख़त्म फरमा वरी काबतुल्लाह शरीफ के तवाफ़ सां आबाद कर वरी मदीने में महबूब के आशिकन की रश फरमा अल्लाहुम्मा रफ़अना अन्नल बला वल वबा वत्ताऊन वल फितन वल किरोना अस्पतालुन को बचा कोर्टुन को बचा थानन को बचा कबायली छेड़न का बचा रोड हादसन को बचा।